हिते पाण जेके बि आहियूं पाण मां को बि मौत नथो चाहे, मौत को बि नथो चाहे, पर हर इंसान के हिकिड़े न हिकिड़े ॾींहुं नचणो पवंदो, इहा दुनिया छॾणी पवंदी, इहो आलम छॾणो पवंदो। असां ई तव्हां रुगो कंहिंजो जनाज़ो ॾिसंदा आहियूं, लाशो ॾिसंदा आहियूं त ही कार हूंदी आहे। आहे ॻाल्हि न? हिकिड़ी जॻह ते वियासीं त जीअं आमतौर ते मरण वारे ते तबसरा थींदी, इहो इंसान मौत त ठहियो पर मौत जे नाले खां बि टहे थो, मौत जे नाले खां बि टहे थो। जनाज़ो हुजे, जनाज़े जे अंदरि हमरा पियो चई यार वीचारी ख़बर ई कान पई, चङो भलो त मूं विच में ॻाल्हायो, मुंहिंजो बाबा सभिनी खे वञिणो आहे नेठि। हमरा हिकिड़ो जी अहिड़ी वाहित वात मां न कढ, अहिड़ी वाहित वात मां न कढी, चई छा पियो? मुंहिंजा दोस्तो, इहो इंसान मौत त ठहियो पर मौत जे नाले खां बि टहे थो। कंहिंजो जनाज़ो थो ॾिस तॾहिं बि ही कार आहे, मौत जो नालो थो ॿुधे तॾहिं बि ही कार आहे। माण्हू चवंदा आहिनि यार अॼु ज़रे घटि मरा हा, बची वियसि, बची बची मरंदासीं, अॼु बतो ऐं सुभाणे बची न सघंदे, नेठि मौत आहे। हिकिड़े अल्लाह वारे तव्हांखे ॿुधायां, घड़ियाल जे सेकंड वारे कांटे में तोखे मूंखे नसीहत कई है। घड़ियाल जा जेके 3 कांटा हूंदा आहिनि उन्हनि में हिकिड़ो कांटो सेकंड वारो कांटो जीअं फिरंदो हर फिरे जॻह ठक 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 ठक, इहो अल्लाह वारो चवे थो त इहो ठका घड़ियाल जे कांटे जो कोन थो, इहो ठका तुंहिंजी ज़िंदगी ते मौत जा कुआड़ा पिया लॻनि, इहो ठका उन कुआड़े जो आहे। घर में जो तूं वेठो हूंदो ई कुआड़ियुनि जा ठका ॿुधंदो, ठका छाजो आहे? जे फलाणो हमरा आयो आहे वण पियो वठे, हिकिड़ो कुआड़ो लॻो, ॿियो लॻो, टियों लॻो, चोथों लॻो, कलाक ॾेढ खां बाद इहो बीठल वण तव्हां ज़मीन ते ॾिसंदा। माण्हू ईंदो आहे नंढो हूंदो आहे, न खाई सघंदो आहे, न पी सघंदो आहे, न हली सघंदो आहे, न कंहिंखे सुञाणे सघंदो आहे, वॾो थींदो आहे, ॾंद ईंदा आहिनि, खाईंदो आहे, पींदो आहे, जवान थींदो आहे, पोड़ो थींदो आहे। हाणे उतां खां पुछां थो, माण्हू चवंदा आहिनि साईं मौत जी का ख़बर कोन्हे, छो ख़बर कान्हे? अब कणक जॾहिं पचंदी है, फस जॾहिं पचंदो है त साए रंग मंझां रंग हेठो थींदो है या कोन थींदो आहे? ॻाल्हाए जोर सां। कणक पहिरीं साई हूंदी आहे, जॾहिं पचण वेंदी आहे त रंग ॿियो। जॾहिं तुंहिंजे ॾाढ़ी में अछा अची विया सम्झो त के मिसकालू आहिनि। हाणे भल पोइ कहिड़ी बि मेहंदी हणी, जीअं माण्हू पोइ असांखां पुछंदा आहिनि मौलवी साहिब कारी मेहंदी जाइज़ आहे? कारी मेहंदी, मेहंदी वरी कारी, मौलवी साहिब कारी मेहंदी जाइज़ आहे? मुंहिंजा दोस्त केतिरी बि तूं मेहंदियूं लॻाई, ॾाढ़ी लॻाई, कारी लॻाई, नेठ ऐलान थींदा, नेठ तोखे गुस्ल वारे फटे ते तुंहिंजे माइट लेटाईंदा, नेठ तुंहिंजा ऐलान थींदा, नेठ तुंहिंजो जनाज़ो पढ़बो, नेठ तुंहिंजे बच्चा, तुंहिंजे माइट, तुंहिंजे घर जा भाती तुंहिंजे लाइ खॾु खोटींदा, खॾु खोटींदा। मुंहिंजा दोस्तो,
मौत इंसान लाराए छो इन करे वो इंसान लाराईंदो जी तैयारी थियल न हुजे, तैयारी थियल न हुजे। तैयारी जेकॾहिं थियल हूंदी आहे त इहो नेकोकार निमाज़ी रोज़ेदार इंतज़ार में हूंदो आहे। ईअं इंतज़ार में हूंदो जीअं मेज़बान खे महिमान जो इंतज़ार। तव्हां खां पुछां थो, तव्हां जॾहिं कंहिंजी कंदा आहियो दावत, मुंहिंजी दावत खाइजे हाज़िर, अब इंशाअल्लाह तोड़ जुमे जॾहिं ईंदसि तो हुनजे लाइ तैयारी शुरू कई। जुमे जॾहिं आयो बैठक तो साफ़ कराई, गली तो साफ़ कराई, तो हुनजे लाइ मच्छी भी वठी आए, तो हुनजे लाइ मुर्गी भी वठी आए, तो हुनजे लाइ बाकरो भी वठी आए, तो हुनजे लाइ फ्रूट भी वठी आए। मानी तैयार है, बैठक साफ़ है। हाणे तोखे इंतजार है त मेहमान अचे। केॾी महिल तो मेहमान अचे, फोनू कंदे, मैसेज कंदे, जल्दी अचो साईं, अवां जो इंतजार है, मानी तैयार है, मानी लगी पई है, अवां जो इंतजार है। पर जेकर हिकड़े मेहमान जी तू मेहमानी करी, तोखां ॻाल्हि विसरी वञे, अचण खां अध कलाक अॻु में तोखे ॻाल्हि यादि अचे, वारो मेहमान अचणो, मूं त तैयारी का शइ कोन कई है। हाणे तू दिल जो दिल में परेशान भी थींदे, सोचींदे खुदा करे इहो मेहमान न अचे। तैयारी थियल काने, भाॼी वरतल काने, लॉकडाउन जे करे दुकान बंद आहिनि, मार्केट बंद है। जेकॾहिं इहो मेहमान आयो, मच्छी किथां वठंदसि, मुर्गी किथां वठंदसि, बकरे जो गोश्त किथां मिलंदो। हाणे तू चवंदो खुदा करे इहो मेहमान अॼु न अचनि, के ॻाल्हि विसरी वञे जीअं मूंखे विसरी वई। अल्लाह करे अचे त देर सां अचे। इन जे करे क़ुरान तो फरमाए, हिकिड़ा गुनाहगार जॾहिं उन्हनि जे साम्हूं मौत जा फ़रिश्ता ईंदा आहिनि, तॾहिं छा चवंदा आहिनि? फरमाई वअनफिकू मिम्मा रज़क़नाकुम मिन क़ब्लि अन यअतिया अहदकुमुल मौत फयक़ूल रब्बि लौला अख़्खरतनी इला अजलिन क़रीब फअस्सद्दक़ वअकुन मिनस्सालिहीन वलन युअख़्खिरल्लाहु नफ़्सन इज़ा जाअ अजलुहा वल्लाहु ख़बीरुम बिमा तअमलून। अल्लाह तो फरमाओ मुझा बानो मु अल्लाह रब्बुल इज्जत तवा के जेका जिंदगी दिनी है, तवा के मु अल्लाह जेका हयाती दिनी है, तवा इन जिंदगी जो कदर करो, तवा इन हयाती जो कदर करो। मताउन गुनाहगार वांगुरु तवा जी जिंदगी गुनाहन में गुजरे, तवा जो रातू भी गुनाहन में, तवा जाडी भी गुनाहन में, तवा जी पूरी जिंदगी गुनाहन में गुजरे। उन गुनाहगार वांगुरु तवा जी ज़ुबान ते रड़ियूं थियूं, जे गुनाहगार पूरी जिंदगी गुनाह न फरमानियूं कयूं, पछाड़ी में उन गुनाहगार वर जॾहिं मु अल्लाह जा फ़रिश्ता ईंदा आहिनि रूह कब्ज़ करण वारा, ओॾी महिल चवंदो रब्बि लौला अख़्खरतनी इला अजलिन क़रीब। ओ मुझा अल्लाह, मुझी जिंदगी तो गुनाह नहीं ना फरमानी में गुजरी है, मुझी जिंदगी में काई नेकी ना है जो मरण खां बाद तुझे सामू पेश करया, जिंज करे आऊं जन्म जी पाए खां बची सगा। ओ मुझा अल्लाह, मुझा फरिश्ता दे सामू अची विया आहिनि, लौला अख़्खरतनी इला अजलिन क़रीब। ओ मुझा अल्लाह, मुझी मर्जी यही है, थोड़ी देर जरा मुका मौत वारो फैसलो हटा, फअस्सद
असदक वअकुम मिनस्सालिहीन इने जे करे तुखा मोहलत घुरा पियो मुझो को दुनियावी जिंदगी में माल गड कयो यो माल तुझे रिश्ते में खर्च करया गरीब मिस्कीन जे मथा लुटाए छड्या ऐ दुनियावी जिंदगी में मुझे के गुनाह कया उनन गुनाहन का सच्ची तौबा करया अल्लाह वटा जमा मिल दो न वलयु अखिरल्लाहु नफ्सन इदा जा अजलुहा वल्लाहु खबीरुम बिमा तअमलून। हाण तुझे लाइ काई मोहलत न आहे हाण तुझे लाइ कोई काई माफ़ी न आहे हा जेकॾहिं मौत खां अॻु में तूं सची तौबा करीं ऐं अल्लाह तुंहिंजा हाणे गुनाह माफ़ करे छॾिया तुंहिंजूं सभु नाफ़रमानियूं माफ़ करे छॾिया इन जे करे अल्लाह साईं बार बार क़ुरान मजीद अंदरि इहो ऐलान कयो फरमाई नब्बी इबादी अन्नी अनल गफूरुर रहीम। दिल जे मोहब्बत सां तो सुभान अल्लाह गॾिजी ॻाल्हायो। अब मुंहिंजी घड़ी ते नज़र आहे तव्हां जेका मूंखां तारीख़ वरिती हुई न उहा तारीख़ कहिड़ी तारीख़ तव्हां वरिती जलसे लाइ पहिरीं तारीख़ रजब साहब ॻाल्हायो पहिरीं तारीख़ हाणे उहा तारीख़ ख़तम थियण में बाक़ी आहिनि 20 मिनट घड़ी में नज़र करियो 20 मिनट मुंहिंजी तारीख़ पहिरीं आहे ख़ुदि जलसे जो मेज़बान पाण बि चए त पहिरीं तारीख़ वरितल आहे 20 मिनट खां बाद तारीख़ शुरू थी वेंदी 2 अगस्त इन करे 20 मिनट सिर्फ़ मुंहिंजे बयान जा आहे हाणे इन ख़ुशी में भला चओ सुभान अल्लाह ख़ुशि आहियो तव्हां ख़ुशि आहियो हा अल्लाहु अकबर। मुंहिंजा दोस्त रब वॾो रहीम अथव वॾो करीम अथव मुंहिंजा दोस्तो उहो रब जंहिंजो गुनाहगारनि सां नाफरमाननि सां बदकिरदारनि सां खताकारनि सां एॾी मोहब्बत एॾो प्यार माउ खे जेका मोहब्बत बच्चे सां आहे इन मोहब्बत खां 70 हिसा वधीक रब खे पंहिंजनि गुनाहगारनि सां आहे चओ सुभान अल्लाह। बार बार कुरान में रब चयो किथे फरमाई इन्नल्लाह गफूरुर रहीम ऐं अल्लाह गफूर भी आया रहीम भी आया किथे फरमाई इन्नल्लाह बिन्नासि लरऊफुर रहीम किथे ऐलान कई फरमाई कुल जा इबादियल्लज़ीना असरफू अला अनफुसिहिम ला तक़नतू मिर रहमतिल्लाह इन्नल्लाह यग़फिरुज़्ज़ुनूब जमीआ इन्नहु हुवल गफूरुर रहीम। गुनाहगार गुनाह तो करे नाफरमानी तो करे पोइ कुरान में ऐलान तो करे गुनाहगार केॾा गुनाहगार छो न हुजनि नाफरमान केॾी नाफरमानी छो न करे अल्लाह तो फरमाए पोइ मूं अल्लाह जा बाना आहिनि फरमाए मुंहिंजनि इन्हनि गुनाहगार बाननि खे चओ जिन गुनाहगारनि जूं रातियूं बि मूं अल्लाह जी नाफरमानी में गुज़रियूं आहिनि जंहिंजा ॾींहं बि मूं अल्लाह जी नाफरमानी में गुज़रिया आहिनि अल्लाह पंहिंजे सोणे मुस्तफा खे थो चवे अल्लाह छा चवां फरमाइननि गुनाहगारनि नाफरमाननि खे चओ ला तक़नतू मिर रहमतिल्लाह ला तक़नतू मिर रहमतिल्लाह मौला जी रहमत खां ना उमेद कॾहिं बि न थीजो जेकॾहिं तव्हांजा गुनाह वॾा ऐं घणा आहिनि तव्हांजनि गुनाहनि खां कई साम्हूं अल्लाह जी रहमत वॾी आहे रब चए पोइ तूं आऊं मञूं या न मञूं
ये तुझी मुंहिंजी सोच है त रब माफ़ कोन कंदो हिन गुनाहगार खे। रब तुझे बाना अच, तुझे अचण में त देर, पर मो रब जी माफ़ी में काई देर कोन। अफ़सोस जी ॻाल्हि आहे, अंदर एतिरो ख़राब थी चुको है, एतिरो ख़राब थी चुको है, एतिरो किन्नू थी चुको है मुसलमाननि जो पाण नेक त कोन आहियूं, पाण त नेकियूं कोन था करियूं, पर ॿिए जे नेकी में बि रिकावट पाण बणिबा आहियूं। शल को निमाज़ी निमाज़ी थी है, गुनाहगार वटि न थी है। जेकॾहिं को बेनिमाज़ी निमाज़ी थियो, सुञाणा तो हिनखे हाणे टोपी पाइण शुरू कई अथसि, हाणे निमाज़ पढ़णु शुरू कई अथसि। सुञाणा तो मूंखां पुछ, मुंहिंजे पाड़े जो है, मुंहिंजे ॻोठ जो है, आउं तो सुञाणांसि। पोइ वरी छा चवंदा, जेकॾहिं को चिल्लो 4 महीना हणी थो अचे, को मथे ते टोपी पाइण शुरू थो करे, को निमाज़ पढ़ण जी पाबंदी थो करे, मुसलमान जा तबसरा कहिड़ा, ॿिली 100 कुआ खाई हज ते पई वञे। थोरो ॻाल्हायो तोर सां, ॿिली 100 कुआ खाई, आऊं तो सुञाणा, मूंखां पुछ न इन करतूत कहिड़ा, इन लक्षण कहिड़ा हा, तोखे जज कंहिं कयो आहे जो इहे मिसाल पियो ॾी। ॿिली 100 कुआ जेकॾहिं खाधा त रब जा खाधा, इहो मसलो खुदा ऐं ॿिली जे विच में आहे, खुदा ऐं ॿिली जे विच में है। तुंहिंजो जो जुमलो ॿुधाए पियो त रब हिन खे माफ़ कोन कंदो, रब तो चवे बाना अच तोखे माफ़ करियां। थोरो ॻाल्हाए त सही, बाना अच तो तोखे माफ़ करियां। कुरान मुंहिंजे साम्हूं आहे, काइनात जे प्यारे नबी, नबी जे सरदार नबी हज़रत मोहम्मद रसूलुल्लाह सच्चो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, जिन त उन माण्हू जी ॻाल्हि कई, उन कातिल जी ॻाल्हि कई जे 100 खून कया। थोरो ॻाल्हायो जोर सां, 100 खून कया। यो कातिल बि जॾहिं रब जे दर आयो, रब इन 100 माण्हू जे कातिल खे बि बख़्शे जन्नत में जायूं ॾेई छॾियूं। फरमाई ला तक़नतू मिन रहमतिल्लाह, इन्नल्लाह यग़फिरुज़्ज़ुनूब जमीआ, इन्नहु हुवल गफूरुर रहीम। फरमाई बाना मो अल्लाह जे दर वेझे त आ, ऐं अल्लाह तुंहिंजा सब गुनाह माफ़ करे छॾींदोसां। फरमायूं अल्लाह गफूर बि आहियां, अल्लाह रहीम बि आहियां। ॿी जगह ते मुंहिंजे अल्लाह क़ुरान में फरमायो, फरमाई नब्बी इबादी अन्नी अनल गफूरुर रहीम। ओ मुंहिंजा महबूब नबी, मुंहिंजनि गुनाहगारनि खे इहो मूं अल्लाह जो पैगाम पहुचा, अनल गफूरुर रहीम, ऐं अल्लाह गफूर बि आहियां त अल्लाह रहीम बि आहियां। अल्लाह गफूर बि आहे, अल्लाह रहीम बि आहे। बानू कॾहिं कॾहिं माफ़ कंदो आहे, पर तबियत ख़राब करे पोइ माफ़ कंदो। हल तोखे माफ़ कयो, हल मूं तोखे माफ़ कयो। माफ़ी बि ॾे पियो, पर अंदाज़ बि कावड़ वारे में पियो ॾे, खारे अंदाज़ में, मूड ख़राब करे। इनखे माफ़ी त चई सघो था, पर रहम नथा चई सघो। रब तो चए बाना, आऊं जॾहिं तोखे माफ़ कंदसि न, तोखे माफ़ त करे छॾींदोसां, पर माफ़ी सां गॾोगॾु अल्लाह रहम बि करे छॾींदसि। चओ सुभान अल्लाह। मुंहिंजा दोस्त, कुरान मजीद जी हेतिरी आयतूं आहिनि, रब तो चए गफूर आऊं आहियां, रहीम आऊं आहियां। माफ़ करण वारो केरु आहे? केरु आहे? अल्लाह आहे। पोइ नालनि में गिद्दी छो कंदा आहियो? नालनि में गिद्दी छो कंदा
की माफ़ करे रब तू मरे जेरे पुटड़ी पोटे जी नालो पोटे जो नालो तो रखी हुसैन बख्श केर हुसैन बख्श कलंदर बख्श साईं बख्श कल दुखी पे लगे ना वहां मुझे समझायो ये नाला भी रखो छो था हुसैन बख्श कलंदर बख्श साईं बख्श पीर बख्श हाँ थोरो करा दो सा पीर बख्श तो पंहिंजे पुट ते पोटे ते जे पीर जो नालो रखियो है इन पुट कदे इन पीर सां मुलाकात कई थोरो गला दो सा कदे मिलियो बाबा हूं आयो आहियां तव्हां वटि तव्हां मूंखे चई सघो था साईं ॻाल्हि ॿुधो असांजे तॾे ते तव्हां आया पहिरीं चकर का ग़लती थी हुजे असांखे माफ़ कजो का कमी बेशी असां खां थी हुजे त माफ़ कजो आऊं तव्हांखे चई सघां थो उहा ॻाल्हि ॿुधाऊं तव्हां वटि पहिरीं चकर आयसि मूंखां का ग़लती थी हुजे बयान में तिखो मूं ॻाल्हायो ग़लति ॻाल्हि कई माफ़ कजो पंहिंजी हिक ॿिए सां माफ़ी ठहे थी थोरो ॻाल्हायो थोरो हिक ॿिए सां माफ़ी ठहे थी हाणे तो पंहिंजे पुट ते पोटे ते जे पीर जो नालो रखियो तोखे कसम क़ुरान जो तोवारे इन पुट तोवारे इन पोटे उन पीर सां कॾहिं मुलाक़ात कई जो हिन कयो हुजे तोवारे पीर खे नाराज़ पोइ पीर करे हिनखे माफ़ न साईं इहो त 400 साल अॻियो ॿुधाईंदा आहिनि मूं नालो मिड़ी रखी छॾियो मिड़ी रखी पीर बख्श मुंहिंजा दोस्तो जे कदे आजिज़ अब्दुल्ला असांजो दोस्त नसीर जे कदे मुखे कन नाराज़ हाणे ये ॿई माफ़ी वठंदा वांगा थोरो ॻाल्हायो था माफ़ी वठंदा वांगा नाराज़ कयो अथनि मूंखे माफ़ी वठंदा वांगा ये अकली है बेअकली है वेड़ी है असांगा छो था माफ़ी वठो साईं खां नाराज़ कयो त साईं खां माफ़ी वठो न आऊं जे कॾहिं आजिज़ अब्दुल्ला खे नाराज़ करे माफ़ी मांगा वठो यार माफ़ कजो यार अरे साईं वाह साईं हिन बुज़ुर्ग खां माफ़ी वठ जेके तो नाराज़ कयो है नाराज़ तो खुदा के कयो है बख्शे पीर लगे पियो कावड़ जी आयो मुंहिंजो टाइम पूरो थी वियो आहे हा थोरो ॻाल्हायो थोरो सा बाबा तव्हां कयो आहे नाराज़ रब खे पीर कीअं बख्शंदो मूंखे सम्झायो त सही दो रब जा कया थो त माफ़ी बि रब खां वठो माफ़ करण वारो बि रब है थोरो ॻाल्हायो थोरो सा पोइ इहे नाला सही आहिनि ग़लति जेके तंहिं रखंदा आहियो पीर बख्श थोरो ॻाल्हायो थोरो सा कलंदर बख्श पीर बख्श चओ अल्लाह बख्श खुदा बख्श ये नाला सही आहिनि बाक़ी ॿिया नाला फज़ूल आहिनि इन करे नाला सोचे समझी रखो आलिमनि खां पुछी रखो पंहिंजनि बच्चनि जा नाला नबियनि ते रखो सहाबा ते रखो वरी नालो रखंदा कांडेरो निम चिबड़ जी छाजी नज़र कान लॻंदीसि बीमारी कान लॻंदीसि मुंहिंजा दोस्त न नाला सोना रखो भला रखो इज्जत भरिया नाला रखो उहे नाला रखो जिन नालनि में बरकतूं आहिनि नबियनि जा नाला रखो जिन नबियनि जा तज़किरा अल्लाह क़ुरान में कया फरमाई वतिलका हुज्जतुना आतैनागा इब्राहीम अला कौमिही नरफउ दरजातिम मन नशा इन्न रब्बक हकीमुन अलीम ववहबना लहू
इसहाक व याकूब कुल्लन हदैना वनूहन हदैना मिन क़ब्लु व मिन ज़ुर्रियति दाऊद व सुलैमान व अय्यूब व यूसुफ व मूसा व हारून व कज़ालिक नजज़िल मुहसिनीन व ज़करिया व यहया व ईसा व इल्यास कुल्लुम मिनस सालिहीन व इस्माईल व यसअ व यूनुस व लूता व कुल्लन फद्दलना अलल आलमीन व मिन आबाइहिम व ज़ुर्रिय्यातिहिम व इख़वानिहिम वज्तबैनाहुम व हदैनाहुम इला सिरातिम मुस्तक़ीम। भरी सोने मोहम्मद जानाला कुरान में फरमाया अय्युल मुज़म्मिल या अय्युल मुज़म्मिल क़ुमिल लैल इल्ला क़लीलन निस्फ़हु अविल क़ुस मिन्हु क़लीला या अय्युल मुद्दस्सिर क़ुम फ़अन्ज़िर व रब्बक फ़कब्बिर व सियाबक फ़तहिर। फरमाया यासीन वल क़ुरआनिल हकीम इन्नका लमिनल मुरसलीन अला सिरातिम मुस्तकीम। और अल्लाह सही सोने मोहम्मद जो असली नालो कुरान में खयो जाती नालो कुरान में बयान कयो फरमाई मा कान मुहम्मदुन अबा आदिम मिर रिजालिकुम वलाकिर रसूलुल्लाह व खातमन नबिय्यीन व कान अल्लाहु बिकुल्लि शैइन अलीम। के चण बारी वरी अलकाब कैसे कैसे किए खुदा ने अता अलकाब कैसे कैसे किए खुदा ने अता मेरे हजरत पाक को कहीं कुरान में मुजतबा का वज़ुहा कहा कहीं कुरान में यासीन कहा कहीं वशम्स कहा इन्हें करके चमन बारे वरी जब भी तज़किर छेड़ा हुस्न सरकार का वज़ुहा पढ़ लिया वल कमर के दिया जब भी तज़किर छेड़ा हुस्न सरकार का वज़ुहा पढ़ लिया वल कमर कह दिया। आयतों की तिलावत भी होती रही नात भी बन गई बात भी बन गई। तो सुभान अल्लाह दिल से मोहब्बत से सुभान अल्लाह अल्लाह अकबर। मुझा दोस्तों अचो हिन भलारी मजलिस में रब सां इहो वचन करियूं त अॼु खां बाद पंहिंजे पाण खे हर वॾे नंढे गुनाह खां बचे नेकिन जो मज़ो तो वठी ॾिसो पुछ उन निमाज़ी खां जिनी सॼी ज़िंदगी निमाज़ में गुज़री है कॾो बीमार थी छो न वञे डॉक्टर झलींदा आहिनि निमाज़ न पढ़ डॉक्टर झलींदा आहिनि वुज़ू न कर ही उन टाइम ते चवंदो पियो आहे छॾियो त आउं निमाज़ पढ़ा छॾियो त आउं निमाज़ पढ़ा बाबा तोखे डॉक्टर झलियो आहे पाणी इस्तेमाल न कर खट तां उथ न ही चवे थो बाबा न मूंखे मौत क़बूल है पर निमाज़ मूंखां गुस्से इहा शइ मूंखे क़बूल न आहे दुआ घुरो त अल्लाह अहिड़ो निमाज़ी बणाए आमीन जो अल्लाह अहिड़ो निमाज़ी बणाए। इन जे करे हिते पाण जेके बि वेठा आहियूं न सभिनी जे खीशनि में पैसा ज़रूर हूंदा कंहिंजे खीशे में 1000 रुपया कंहिंजे खीशे में 800 कंहिंजे खीशे में 400 कंहिंजे खीशे में 500 कंहिंजे खीशे में 300 200 100 5 छो साईं खीशनि में पैसनि जो हुजणु ज़रूरी आहे किथे तेल खुटे को यार को दोस्त मिले चाय प्यारणी पवे बोतल प्यारणी पवे खीशे में पैसनि जो हुजणु ज़रूरी है। मुंहिंजा दोस्तों जिए खीशे में पैसनि जो हुजणु ज़रूरी है अचानक मेहमान अची सके थो लगी सके थो। मुंहिंजा दोस्तों जिंदगी में कुछ नेकिन जो हुजणु ज़रूरी है अचानक मौत मिली सके थो किथे गसे पंदे ता रोज़ानी ऐलान ॿुधंदा आहियो
कंहिंजा जनाज़ा कंहिंजी ताज़ियत किथे दुआ सी छा थियो सी चङो भलो ख़बर कान पई छा थियो सी चङो भलो ख़बर कान पई इन वञण वारे खे ख़बर त आऊं ईअं मरंदसि 3 ॾींहं में मुंहिंजो लाशो अस्पताल मां घर वेंदो चौथे ॾींहुं जनाज़ो पढ़बो चौथे ॾींहुं मुंहिंजी क़बर खोटबी चौथे ॾींहुं इमाम हूंदो मुंहिंजो जनाज़ो अॻियां हूंदो मुक़्तदी हूंदा कंद पंहिंजो भत थींदो इनखे ख़बर हुई न मुंहिंजा दोस्त रोज़ानी साईं तव्हां ऐलान ॿुधंदा आहियूं इहो ऐलान कॾहिं न कॾहिं तुंहिंजो मुंहिंजो बि थींदो इन जे करे इन क़बर में जेकॾहिं तोखे मूंखे लहणो आहे त कुझु सामान पाण सां गॾु खणी हल उहो सामान जंहिंजे लाइ तोखे मूंखे रब चयो त माना इहा शइ तोखे क़बर में कम में ईंदी तुंहिंजूं मेहूं हिते तुंहिंजूं ॿकरियूं हिते तुंहिंजो बैंक बैलेंस हिते तुंहिंजी दौलत हिते तुंहिंजूं ॿकरियूं हिते तुंहिंजी ॿनी हिते तुंहिंजा पैसा हिते तुंहिंजो माल हिते तव्हां रुगो कफन वारे खां पुछो जेको कफन सिबे थो त कफन में घणा खीशा तूं रखंदो आहीं थोरो ॻाल्हायो जोर सां भला ठीकु आहे ग़रीबनि जे कफन में खीशा कोन हूंदा आहिनि पर अमीरनि जे कफन में घणा खीशा हूंदा आहिनि ॻाल्हायो जोर सां भला हिकिड़ो खीशो अधु खीशो ज़रो न भला हथ में पैसा ॾेई रवानो कंदा आहियो हुनखे वो 10 रुपया वारी घड़ी भी कोन छॾींदा इन करे अचो सच्ची तौबा करियो तौबा नालो हिनजो कोन्हे तौबा नालो हिनजो कोन्हे तौबा नालो अंदर जो है त अंदर पंहिंजे पाण खे फेरे छॾियूं अंदर अल्लाह जे साम्हूं पंहिंजे पाण खे किरायूं तौबा नालो कंहिंजो है मुंहिंजा दोस्त बेनिमाज़ी जी तौबा निमाज़ तो ॿुधी छॾियो बेनिमाज़ी तौबा या कोने जो वेठो है होटल पे वेठो है पंहिंजी उताक में वेठो यारनि दोस्तनि सां गॾु बांग ॿुधई ही कई अहिड़ी तौबा ॾिसंदा हूंदा ऐं जेकॾहिं चवां महिरबानी करे मूंसां गॾु नाथा न हुनखे 10 रुपया ॾिजो नात जे टाइम ते तव्हां जेकॾहिं हीअं करियो छा मतिलबु 20 रुपया ॾींदा न तौबा आहे मुंहिंजी ऐं तव्हांखे चओ महिरबानी करे मुंहिंजी मस्जिद मुंहिंजो मदरसो चंदो ॾियो तव्हां मां जेकॾहिं केरु हीअं करे छा मतिलबु 1000 जो नोट ॾींदसि माना रुपयो कोन ईंदो आसरो ई न कजे हाणे तव्हां खां पुछंदो इहो तौबा भला मूंखे सम्झायो तो ॿुधी बांग तो सॾु ॿुधो रब जो हाणे हीअं पियो करे मौत ॿुधंदा आहियूं अबाए वॾो एक्सीडेंट थियो कराची में 10 माण्हू मरी विया हिते ॿुधण वारो छा थो करे अलाह साईं मूंखे बचा हाणे तुंहिंजो बांग ॿुधी ही कयो यानी अलाह साईं मूंखे बचा निमाज़ी थियण खां मुंहिंजा दोस्तो न न न बेनिमाज़ी जी तौबा निमाज़ कंजूस जी तौबा सखा है कुरान खां जेको परे है उनजी तौबा कुरान जी तिलावत है जिक्र खां जेको परे है उनजी तौबा जिक्र है सुन्नत खां जेको परे है उनजी तौबा सुन्नत ते अमल करणु है मां पीउ जे नाफ़रमान जी तौबा मां पीउ जी फरमान बरदारी है चओ इंशाअल्लाह निमाज़ पाबंदी सां पढ़ंदासीं आ मूंखे पक है त तव्हां सभई निमाज़ी आहियो कसम खणी चवां थो सभई निमाज़ानी पाबंदी सां पढ़ंदा पर ईद वारी कहिड़ी अब तव्हां में 2 अहिड़ा माण्हू आहिनि जिन खां हींअर ईद निमाज़ वई हुजे 2 माण्हू रुगो हथ मथे खणनि जिन खां ईद निमाज़ वई हुजे सभिनी मां अल्हम्दुलिल्लाह मुंहिंजी 40 साल ॼमार पर अॼु ताईं मूं करे ईद कोन वई अल्हम्दुलिल्लाह पढ़ंदो पाबंदी सां ईद पर जेकॾहिं इन ईद वारे खां पुछूं त फजर पढ़ंदो कि अल्लाह माफ़ कंदो पोइ ईद बि न पढ़ अल्लाह माफ़ करे छॾींदो अॻी पढ़ंदो विची पढ़ंदो सांझी पढ़ंदो न अल्लाह माफ़ करे छॾींदो चओ इंशाअल्लाह निमाज़ पढ़ंदासीं थोरो बरादर सां निमाज़ पढ़ंदासीं ऐं नौजवाननि खे मुंहिंजी गुज़ारिश है बराए करम नौजवाननि खे मुंहिंजी गुज़ारिश है उहा गुज़ारिश इहा मुंहिंजा दोस्तो हिकु त अवां जी जेके खीसे में मोबाइलूं आहिनि
इन्हनि मोबाइलनि ते अवां जो ध्यान हुजे, तवज्जो हुजे त मुंहिंजे हिन मोबाइल में कहिड़ियूं शयूं पयूं आहिनि। आया गंद तो कोन्हे, आया गाना त न आहिनि, आया फिल्मूं तो न आहिनि, बेपर्दा औरतुनि जूं तस्वीरूं त न आहिनि। जेकॾहिं तुंहिंजे मोबाइल में अहिड़ी क़िस्म जो गंद आहे, अल्लाह जे वास्ते मोबाइल मां हिन गंद खे ख़तम करे। आलिम जा बयान भर, नातूं रख, तिलावतूं ॿुध। ऐं ॿी गुज़ारिश नौजवाननि खे इहा आहे, अल्लाह जे वास्ते माउ पीउ जा फरमान बरदार थियो, हुननि जे नाफरमाननि खां पंहिंजे पाण खे बचायो। माउ पीउ केॾा गुनाहगार छो न हुजनि, केॾा नाफरमान छो न हुजनि, औलाद जे हक़ में उन जूं दुआऊं ज़रूर क़बूल थींदियूं, ज़रूर क़बूल थींदियूं, ज़रूर क़बूल थींदियूं। जेकॾहिं चाहियो था त आऊं बच्चनि सां ख़ुशि हुजां, ऐं पंहिंजी घर